भित वेंदी आहे बुनियाद ते। दोस्तों, भित आलम पनाह तौर ते जायुनि जगहुनि जे चौधारी अॾाई वेंदी आहे। वेकर 1 फुट खां 2 फुट थींदी अथसि, पर ड्रेग ऐं ऊचाई वधीक थींदी अथसि। भित जेतिरी ऊची थींदी वेंदी आहे, ओतिरो ई सोढ़े बुनियाद ते खेसि बीहारणु ॾुखियो थींदो वेंदो आहे। लड़ी वेंदी या टेढ़ी थी वेंदी। बुनियाद कमज़ोर हूंदो त हेठि झुकण सबबि फोटियूं खाई वेंदी। जेकॾहिं बुनियाद सोढ़ो हूंदो त मथे वञण सां भित जो ढांचो लोतरो थी वेंदो, जेको पिणु लड़ी पवण जो सबबु थींदो ऐं भित किरी पवंदी। चरी गहरी न पटण सां पिणु भित जा बुनियाद कमज़ोर ऐं भुता रहंदा आहिनि। बुनियाद वेकरो ऐं मज़बूत ज़मीन ते रखियो वेंदो त भित सिधी खजंदी ऐं ढांचो मज़बूत रहंदो, खिसकण ऐं लड़ण खां बची वेंदी। इन जो मतिलबु इहो आहे त हर शइ जी शकल पंहिंजे बुनियाद ते वेंदी आहे। जहिड़ो बुनियाद खोटबो, अॾावत बि अहिड़ी ई थींदी। वीडियो पसंदि आई हुजे त पंहिंजे दोस्तनि खे कमेंट्स में मेंशन कजो ऐं वीडियो शेयर बि ज़रूरु कजो।